जी नाज़रीन, जिते पूरी सिंध में जो आहे सो लॉकडाउन जो सिलसिलो बरक़रार है, उते मिठियाणी में भी लॉकडाउन के करे जो आहे दिहाड़ीदार तबको जो आहे उहो तमामु घणो मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। इन सिलसिले में हितां जा दर्जी जेके आहिनि उहे तमामु घणो परेशान आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। इन जो पोरियो आहे असां ग़रीब माण्हू मज़दूर माण्हू कयूं जेको आहे तगारी खणूं या दर्ज को कमु कयूं, लाइट आहे कान। वज़ीर आला सिंध के इहा अपील था कयूं त असां जेको दर्जी आहियूं 8 ॾींहं बाक़ी रहिया आहिनि ईद में, असांखे SOP जे तहत 8 ॾींहं जे लाइ रिलीफ ॾिनो वञे। असांजी साल जी सीज़न आहे, सॼे साल जी आहे बस सीज़न आहे महीने जी। असांखे टाइम रिलीफ ॾिनो हुजे। असां गवर्नमेंट खे अपील था कयूं त असांखे जीअं लॉकडाउन में असांखे टाइम वधाए वञे, 6 बजे खां थोरो टाइम वधाए वञे। असां बेरोज़गार थी विया 12 महीने खां पोइ इहा ईद अचे थी, असांजो कमु रहे पिया, खोड़ कमु रहे पिया। असां गवर्नमेंट के अपील था कयूं त असांजो कुझु टाइम वधाए वञे। असां बेरोज़गार माण्हू 12 महीने खां पोइ थी ईद अचे, इन में बि असांखे माना लॉकडाउन आहे, कुझु माना ठहे कोन थो। ऐं SOP जे अमल तहत असां कमु कयूं था, पर महिरबानी करे असांखे कुझु टाइम ॾिनो वञे। चवणु हुयो त असांखे SOP तहत जेको आहे सो दुकाननि खे खोलणु ॾिनो वञे। असां वटि कमु इंतिहाई घणो अची चुको आहे ऐं असांजी 12 महीननि जी रोज़ी आहे ऐं असां तमामु घणो परेशान आहियूं। महिरबानी करे ऐं असांखे दुकान खोलणु ॾिना वञनि। कैमरामैन शाहिद अली सां गॾु ज़मार हुसैन चांडियो, सिंध न्यूज़, मिठियाणी।